अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़न जे निजी स्कूल मॉडर्न ग्रामर हाई स्कूल में सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। उन सिलसिले में शागिर्दनि सकाफ़ती टेबलोज़ पेश करे ज़बरदस्त दाद हासिल कयो, जंहिंमें शागिर्दनि सकाफ़त खे उजागर करण लाइ टेबलोज़ हो जमालो, उमर मारवी, आबदा परवीन, चीचे में छरड़ू ऐं ॿिया टेबलोज़ पेश करे ज़बरदस्त दाद हासिल कयो। उन मौक़े ते स्कूल जे CEO मोहम्मद सलीम सोलंगी उस्तादनि, शागिर्दनि ऐं महिमाननि ॿुधायो त असीं हिन स्कूल में हर साल सकाफ़ती ॾींहुं ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं। असांजो हीउ ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु पंहिंजे शागिर्दनि ऐं नए नस्ल खे पंहिंजे सकाफ़त बाबति आगाह करणु आहे। प्रोग्राम में शरीक महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। आख़िर में शागिर्दनि में इनाम पिणु विरहाया विया। जो हितां जे उस्ताद मोहतरमनि मूंखे हीअ एज़ाज़ बख़्शो ऐं इन सकाफ़ती प्रोग्राम में शिरकत जी दावत ॾिनी। तमामु ख़ुशी थी शागिर्दनि जे टैलेंट ॾिसी, उस्तादनि जी महिनत ॾिसी ऐं जेको हितां जो अवाम आहे उन्हनि जे पाण में कोऑपरेशन ॾिसी। बहरहाल ही सकाफ़ती ॾींहं असांखे हर सतह ते हर लिहाज़ खां मल्हाइण घुरिजनि। हिन में उत्साह पैदा थिए थो, जीअं त सिंधी सकाफ़त हिकु रिच सकाफ़त आहे जंहिंमें नए नस्ल ताईं इहो पैगाम पहुचे थो त असांजी जेकी आहे पुराणी सकाफ़तूं कीअं आहे। मां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां स्कूल इंतिज़ामिया जो, जंहिं मूंखे इजाज़त बचो। ऐं ईअं सम्झो मां हिकिड़ो फ्लैश बैक में हलियो हुयुसि, मूंखे पंहिंजे स्कूल ॾे सॼी सथ खे मुबारक थो ॾियां। ऐं हुननि जो स्लोगन आहे त सिंध जे मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन। आउं सम्झां पियो त जंहिं तरीक़े सां असां स्कूलनि में ही प्रोग्राम मल्हायूं पिया ऐं न्याणी जे तइलीम ते जंहिं तरीक़े सां असां फोकस पिया कयूं, तवजह पिया ॾियूं, हुननि खे असां अॻिते पिया आणियूं, इहो ई असांजो सिंध जे मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन आहे। मुख़्तलिफ़ ॿिया जेके सिंधी सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि त उते असां ही सकाफ़ती ॾींहंनि खे बि पंहिंजे पाण खां परे न कयो आहे। असां उते सकाफ़ती ॾींहंनि ते बि सिंध सां गॾु आहियूं। ग्रामर हाई स्कूल में ही प्रोग्राम धाम धूम सां मल्हायो वेंदो आहे। असीं जेको आहे जस था ॾियूं सिंधी मीडिया करे सां त मज़लूम न्याणियूं सिंध जूं हाणे मज़लूम न्याणियूं न रहियूं आहिनि, उन्हनि जा भाइर ज़िंदा आहिनि। उहे जेके आहिनि हाणे मज़लूम न आहिनि, उन्हनि जी सिंधी मीडिया ऐं सोशल मीडिया उन्हनि जी बि जेको आहे पोइवारी करे थी। ऐं जेके बि सिंध में माण्हू रहनि था उहे बि उन्हनि खे बि सुजागी थी आहे हिन चैनल जे तवसुल सां, त जीअं उहे बि उन्हनि जी न्याणियुनि जी पोइवारी कनि था। ऐं न्याणियुनि सां जेको मज़लूम न्याणियुनि सां ज़ुल्म कया पिया वञनि, उहे हाणे जंहिं कुंड कुर्छ में कया वेंदा त उन्हनि खे असीं बर्दाश्त न कंदासीं ऐं उन्हनि जो जेको आहे भरपूर मुज़ाहिमत कंदासीं। मॉडर्न इंग्लिश ग्रामर स्कूल दौलतपुर में हिकु सकाफ़ती प्रोग्राम थी रहियो आहे। उन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ टेबला, तकीरूं, क्यूज़ कॉम्पिटिशन ऐं इहे शयूं माना ॿारनि पंहिंजो जेको आहे सो पंहिंजी ज़हानत ॾेखारी, पंहिंजो जेको आहे सो ख़ुदि एतमादी ॾेखारी। मज़लूम न्याणियूं माना खोड़ सिंध में ईअं कुहाड़नि जे वर अची थियूं वञनि के ईअं माना शहीद कयो थियूं वञनि। जीअं ताज़ो वाक़ियो फातिमा फुड़ जो थियो ऐं उन खां पोइ जेको नाइला जेको आहे सो तानिया जेको ख़ासि केली जो थियो, परवीन रिंद सां जेको आहे ज़्यादती थी, मतिलबु अञा ताईं जेको आहे उनजो केस पियो हले, हू पहिरें उघाड़े जेको आहे कोर्ट में पहुचंदी आहे। सकाफ़त जो ॾियारो मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन। मां सिंध न्यूज़ जी तमामु शुक्रगुज़ार आहियां, निहायत गुज़ार आहियां जिन सिंध जे न्याणियुनि जो साथ ॾियण जो वचन कयो आहे। मां सिंध जे सभिनीनि वालिदनि खे गुज़ारिश थी कयां त पंहिंजी न्याणियुनि खे घरनि मां ॿाहिरि कढो, उन्हनि खे इल्मु पिरायो पींगे खां क़बर ताईं। इल्मु हर मर्द ऐं औरत ते फ़र्ज़ु आहे। इंग्लिश ग्रामर हाई स्कूल दौलतपुर सफ़न में
सिंधी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं ऐं सभिनि खे घुरिजे त सिंधी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइनि। नियाणियुनि सां साथ जो वचन असां मज़लूम नियाणियुनि जो साथ ॾींदासीं ऐं असांजे जेके माना घर वारा आहिनि ऐं बहरहाल जेके पंहिंजे नियाणियुनि खे ॿाहिरि नथा कढनि ऐं उन्हनि खे मज़लूम था सम्झनि, उहे नियाणियूं मज़लूम न आहिनि, उहे पंहिंजी सचाईअ जे रग ते अचनि त कुझु बि करे सघनि थियूं ऐं उहे बहादुर आहिनि। सिंध जी नियाणी बहादुर आहे। तव्हां ॾिसो त फातिमा फरड़ो वीचारी उन जा वालदेन जेका गुरबत जे हिसाब सां या कहिड़े बि रस्म जे हिसाब सां उते छॾे विया, उन सां कहिड़ो असरु थियो ऐं दिलि रोए पई त इन जे लाइ छा थिए, उन सां इंसाफ़ न पियो थिए। हींअर जेको फ़ैसिलो आयो आहे, मां सम्झां थो त असांखे जेतिरो क़दुरु आयो आहे त उहो पंहिंजे असर रसूख़ सां उनखे पाण खे रोकराइण जी कोशिशि पिया कनि, पाण खे बचाइण जी कोशिशि पिया कनि। ऐं या जेको तान्या ख़ासकेली आहे उन जो तव्हां ॾिसो परीन रिंद वीचारी पहिरें उघाड़ा करे ऐं हले पई इन में कोर्टुनि में ऐं उनखे इंसाफ़ न पियो मिले। ऐं हू त जीअं सिंध में नियाणियुनि सां थींदड़ ज़ुल्म ज़्यादतियूं थींदड़, जंहिंमें सानिया ख़ासकेली ऐं ॿियूं बि नियाणियूं आहिनि, मुंहिंजो उहो आहे त चवणु त सिंध में जेके बि थी रहिया आहिनि नियाणियुनि सां ज़ुल्म, बराए महिरबानी उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। ऐं असीं हर साल ई प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं ऐं ख़ासि करे असीं टेबल नियाणियुनि जा कराया, नियाणियूं कंहिंखां घटि न आहिनि। अॼुकल्ह जूं नियाणियूं के डॉक्टर, के इंजीनियर ऐं के प्रोफेसर ठही वियूं आहिनि। त असांजी नियाणियुनि खे बेदर्दीअ सां उन्हनि सां रेप कया था वञनि, जिनसी ॾाढ कया वञनि था, जिन में परवीन रिंद जिन जो केस हाणे कोर्ट में हली रहियो आहे ऐं उन जा वालदेन पहिरें उघाड़ा कोर्ट ताईं पहुचनि था इंसाफ़ जे ख़ातिर। या फातिमा फरड़ो आहे जंहिंजो कातिल शाह साहब पंहिंजे केतिरे किरदार ते इंशाअल्लाह पहुचंदो। या फज़ीला सरकी जेका अञा ताईं केतिरे अरसे खां गुम आहे। अहिड़ा ॾाढ जिबर असांजी नियाणियुनि सां थियनि पिया, जिन असां भरपूर मज़म्मत कयूं था। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।